सिंध ऑनलाइन स्कूल क्लास 6 मज़मून साइंस बाब 7 सबक 9 दौर जा सवाल रिव्यू क्वेश्चंस ॾोटनि ऐं ॾोहिटुनि खे सिंध ऑनलाइन स्कूल में भलीकार। मां आहियां नाना आबिद। ॿारो हिन सबक में असां 7 बाब जा जेके रिव्यू क्वेश्चन्स आहिनि यानी दौर जा सवाल आहिनि उहे कंदासीं ऐं इहे 7 बाब जो आख़िरी सबक हूंदो। हिन सबक में असां जेके सवाल कंदासीं उहे असां अंग्रेजी में पढ़ंदासीं, उन खां पोइ सिंधीअ में ॾिसंदासीं ऐं उन खां पोइ उन्हनि जे जवाब ॾिसण लाइ असां जेको पढ़ी चुका आहियूं उहो मवाद ॾिसंदासीं। मां तव्हांखे जवाब कोन ॿुधाईंदुसि, उन ॾिनल मवाद मां या जेको मवाद तव्हांखे ॾेखारियां थो उन मां तव्हांखे जवाब पाण ई कढणा आहिनि। Question 1. When a substance is dissolved in a liquid and no new substance is formed, what these substances are called? Solute, solution or compound? मतलब त जेकॾहिं का शइ कंहिं पाणियाठ या लिक्विड में ॻारिजे ऐं का बि नई शइ न ठहंदी हुजे अहिड़नि शयुनि खे छा चइबो आहे? ॻरंदड़ शइ, ॻार या मुरकब? अचो त हिन जो सुवाल जवाब असां ॾिसूं जेको असां सबक पढ़ी आया आहियूं उन मां। मुरकब जी डेफिनेशन आहे मुरकब ॿ या ॿिनि खां वधीक अंसरनि जा ठहियल हूंदा आहिनि जेके पाण में कीमियाई तौर ते मिलंदड़ हूंदा आहिनि। मुरकब जूं ख़ासियतूं उन में मौजूदु जुज़नि यानी अंसरनि जी ख़ासियतुनि खां बिल्कुलु मुख़्तलिफ़ हूंदियूं आहिनि। मुरकब खे संदसि जुज़नि में फ़क़ति कीमियाई तरीक़नि सां टोड़ियल करे सघिजे थो। मुरकब जे जुज़नि खे फ़क़ति मुक़ररु कयल मक़दारनि में ई कीमियाई तौर ते मिलाए सघिजे। सो हिन मुरकब जे इन तफ़सीर मां असांखे ख़बर पई त हीउ जेको आहे उहो मुरकब त कोन्हे। भला अॻियां ॾिसूं। अॻियां असां बि पढ़िया आहियूं त जेके मिलावटियूं हूंदियूं आहिनि उन्हनि में असास ऐं जुज़ा उन जा कहिड़ा हूंदा आहिनि। जेके नहर असास में नहरा पाणियाठ ऐं गैस थी सघनि था, पाणियाठ में नहरा पाणियाठ ऐं गैस थी सघनि था, गैस में नहरा पाणियाठ ऐं गैस थी सघनि था ऐं जुज़ा ॻरियल बि थी सघनि था ऐं अणॻरियल बि थी सघनि था ऐं अहिड़े मिलावटूं जिन में ॻरियल हूंदा आहिनि उन्हनि खे असां ॻार या मलूल चवंदा आहियूं। सो हिन मां असांजी कहिड़ी शइ ठही थी अचे हिन ते? जेकॾहिं का शइ कंहिं पाणियाठ में ॻारिजे ऐं का बि नई शइ न ठहे उनखे छा चइबो आहे? छा चइबो आहे? पाण सोचियो। Question 2. What is the name of the substance which gets dissolved? Solvent, solution or solute? Question number 3. What is the name of the substance that dissolves the substance? Solvent, solution या solute? जो सिंधीअ में ॾिसूं। सवाल नंबर ॿियो, उन शइ खे छा चइबो आहे जेका ॻरी सघंदी आहे? ॻारींदड़ शइ, ॻार या ॻरंदड़ शइ? टियों नंबर सवाल उन सां मिलंदड़ जुड़ंदड़ त उन शइ खे छा चइबो आहे जेका कंहिं ॿी शइ खे ॻारे सघंदी आहे? ॻार, ॻारींदड़ शइ या ॻरंदड़ शइ? सो असां जेको आहे उहो ॾिसंदासीं त हिन में कहिड़ी शइ ॻरंदड़ आहे जेका ॻरी वेंदी आहे, कहिड़ी शइ ॻारींदड़ आहे ऐं कहिड़ी शइ ठहे थी उन मां। जवाब ॿुधाइण जी ज़रूरत कोन्हे, तव्हांखे पाण ई ख़बर पइजी वई। Question 4. An example of a solution: cement and water, sugar and water, sand and water. सवाल नंबर चौथों, हेठियनि मां ॻारनि जो मिसाल कहिड़ो आहे? सीमेंट ऐं पाणी, खंड ऐं पाणी या वारी ऐं पाणी? सो असां जेकॾहिं ॻार जी वस्फ़ जेकॾहिं यादि कयूं जेका चए थी त ॻार ॿिनि या वधीक जुज़नि जी अहिड़ी मिलावट आहे जंहिंजा समूरा जुज़ा ॻार में हिक करार ऐं यकसां तौर ते पखिड़ियल आहिनि जेका साफ़ ऐं शफ़ाफ़ नज़र ईंदी आहे। ॻार रंगीन हुजे या बेरंग पर उहो शफ़ाफ़ नज़र ईंदो आहे। ऐं टे ख़ासि शर्तूं जेके आहिनि ॻार हुजण जूं आहिनि त उहो हिक करो हुअणु खपे, साफ़ हुअणु खपे ऐं शफ़ाफ़ हुअणु खपे। त सीमेंट ऐं पाणी हिक करो साफ़ शफ़ाफ़ आहे, खंड ऐं पाणी, वारी ऐं पाणी ॾिसो त कहिड़ो हुननि टिनी मां हिक करो साफ़ ऐं शफ़ाफ़ आहे, उहो ई मिसाल थींदो। Question 5. What is one property of suspension that makes it different from solution? Suspensions are colorless, suspensions are clear, suspension have suspended particles. सस्पेंशन जी उहा कहिड़ी ख़ासियत हूंदी आहे जेका उनखे ॻार खां मुख़्तलिफ़ बनाए थी? सस्पेंशन बेरंग हूंदा आहिनि, सस्पेंशन साफ़ ऐं शफ़ाफ़ हूंदा आहिनि या सस्पेंशन में लटकियल ज़रा हूंदा आहिनि? सोचो त सस्पेंशन जी असां वस्फ़ ॾिसूं असां सिधो छा ॾिठो त सस्पेंशन जेको आहिनि छा आहिनि जंहिंमें वॾा ज़रा लटकियल हूंदा आहिनि ऐं सस्पेंड जो मतिलबु आहे लटकाइण। छा हूंदो लटकियल कहिड़े में आहे जवाब में?
सस्पेंड करे जवाब में। Question 6. A solution that cannot dissolve any more solute at a given temperature is called weak solution, saturated solution, or a concentrated solution. सवाल 6. उहो गार जेको आम गर्मी जे दर्जे ते ॻरंदड़ शइ जो वधीक मक़दार ॻारे न सघे तंहिंखे कहिड़े क़िस्म जो गार चइबो आहे? कमज़ोर गार, रचियल गार या घाटो गार? उहो गार जंहिंमें ॻरंदड़ शइ जो वधि में वधि मक़दार हूंदो आहे जेको कंहिं मुक़ररु गर्मी जे दर्जे ते ॻरी सघे उनखे छा चइबो आहे? टे शर्तूं हूं न, वधि में वधि मक़दार, मुक़ररु गर्मी जे दर्जे ते ऐं ॻरंदड़ में। सो छा आहे इहो? The solubility of a solute substance increases as the liquid cools down, as the liquid heats up, as the liquid remains at the room temperature. ॻरंदड़ शइ जी ॻरण पज़ीरी छो वधी वेंदी आहे? पाणियास जे ठरण जे करे, यानी थधे थियण जे करे, पाणियाठ खे गरम करण सां, या पाणियाठ जे आम गर्मी जे दर्जे ते अचण सां, यानी जेकॾहिं गरम ई त उनखे थधो करे आम दर्जे ते आणेसि। छा सां वधंदी आहे? असांखे ख़बर आहे त जेके फैक्टर्स या जेके अवामिल असर विझंदा आहिनि ॻरण पज़ीरे ते उहे छा आहिनि? सो हिन मां तव्हां ॾिसो त कहिड़ो जेको आहे हुन ते असर विझंदो। मां हिनखे थोरी देरि छॾियां थो, तव्हां पाण ॾिसो त हिन टिनी मां असांजी शर्तुनि में छाजे बारे में आहे शर्त? हिते ठरण, गरम करण, गर्मी, सो हिन में कहिड़ो आहे? हिन में हिन सां छा थो थिए? जवाब ॿुधाइण जी ज़रूरत कोन्हे। गिव ब्रीफ आंसर्स, provide one difference and one example of each. Solution and suspension, saturated and unsaturated solution, concentrated and dilute solution. सवाल 8 हेठियनि जा मुख़्तसर जवाब ॿुधायो। हर हिक जो मिसाल ऐं हिकु तफ़ात पिणु ॿुधायो। गार ऐं सस्पेंशन, रचियल ऐं अणरचियल गार, घाटो ऐं छिडो यानी हल्को गार। हीअ असां ॾिठो हो सस्पेंशन्स में। छा हो असां ॾिठो? छा मिसाल ॾिठासीं ऐं छा हूंदा आहिनि सस्पेंशन? हिन मां तव्हांखे ख़बर पइजी वेंदी तस्वीर मां। असां इहो बि ॾिठो हो त कुझु शयूं जेके आहिनि उहे वधीक ॻरनि थियूं आम टेम्परेचर ते ऐं कुझु घटि थियूं ॻरनि, ऐं वधि में जेको शइ ॻरे थी हुनखे छा चइबो आहे? रचियल गार चइबो आहे। रचियल ऐं अणरचियल कीअं हूंदा आहिनि? रचियल गारनि में मुक़ररु गर्मी पते वधीक शइ न ॻरंदी आहे ऐं अणरचियल गारनि में मुक़ररु गर्मी पते वधीक शइ ॻरी वेंदी आहे। असांखे ख़बर आहे त 100 ग्राम पाणीअ में खंडु त 180 ग्राम ॻरी हूंदी, पर लूणु रुॻो 36 ग्राम ॻरी सघंदो। सो हिन मां तव्हां ॾेई वेंदो मिसाल ऐं जवाब बे जो? बिल्कुलु ॾेई वेंदो। अचो त हाणे सीधे अचूं त कंसंट्रेटेड सोल्यूशन ऐं डाइल्यूट सोल्यूशन छा हूंदो आहे? असांखे ख़बर आहे त छिडरो ऐं घाटो छा हूंदो आहे? जंहिंमें सोल्यूट जो मक़दार घटि हुजे उहो छिडरो, जंहिंमें सोल्यूट जो मक़दार वधीक हुजे उहो घाटो। असां ॾिठो त असां मुख़्तलिफ़ जेको आहे उहो लूण जा सोल्यूशन्स ठाहिया, हिकिड़े चमचे वारो ऐं 4 चमचनि वारो, उनजो मुक़ाबिलो बि कयोसीं। जवाब थी वेंदो हुनजो? बिल्कुलु थी वेंदो। शाबाश। Question 9. Explain the formation of solution with the help of particle model. सवाल 9. ज़रड़नि वारे मॉडल मुताबिक़ गार जे ठहण जी वज़ाहत बयान करे ॿुधायो। गार कीअं ठहंदो आहे? तो ही तस्वीर ऐं ही यादि कयो, ही असां जेको आहे उहो पोयनि सबक़नि में पढ़ियो आहे ऐं बाब जे ख़ुलासे में पढ़ियो आहे। सो उनखे यादि कयो त कीअं सॉल्वेंट जा पार्टिकल्स हूंदा आहिनि, कीअं सोल्यूट जा पार्टिकल उन में पवंदा आहिनि, पोइ कीअं चुरपुर जे करे उहे जेको आहे हिक ॿिए में फैलिजंदा आहिनि ऐं कीअं सॼे थाम में उहे पकिड़िजी वेंदा आहिनि हिक पोइ जेकॾहिं हिककरा साफ़ ऐं शफ़ाफ़ थी वेंदा आहिनि। ॿुधाए वेंदो? बिल्कुलु ॿुधाए वेंदो। ॿारो इन सां ई असांजो अॼोको सबक़ ऐं 7हों बाब पुॼाणीअ ते पहुतो। नाना आबिद खे इजाज़त ॾियो। ख़ुदा हाफ़िज़।